को असांजो आहे नक्शबंदी थोरो तलकीन कबी ऐं ज़िक्र कई इहो थोरो ॿुधाए हुन तरीक़ो असांजे हज़रत साहिब वॾा हूंदा साईं शाह रहमतुल्लाह अलैह केतिरो ज़मानो साईं जी बुरी कोन कंदा हुआ बाबा को ज़रूरु कोन्हे बसि सभु को अलाह पंहिंजे घर में पोइ साईं जन को ख़त मुबारक पढ़ियो पोइ साईं शाह लिखियो त हाणे माण्हू खे बुरी करियां थो ॿार तव्हांखे आउं दुआ पढ़ायां थो ऐं तव्हां मूंसां गॾु ते अखर ते पहिरीं आमद थो पढ़बो पोइ दुआ आहे पोइ फारसी दुआ आहे पोइ थोरी तलकीन ज़िक्र तव्हांखे अलाह जो नालो आहे तव्हांखे ॿुधाईंदा अलाह तव्हांखे तौफ़ीक़ ॾे हा भले हाणे पढ़ो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन आमन्तु बिल्लाहि तआला व मलाइकतिहि व कुतुबिहि व रुसुलिहि वल यौमिल आखिर वल क़द्र खैरिही व शर्रिही मिनल्लाहि ताला वल बैस बअदल मौत। हाँ मुझे चाहिए तो आप आज भी पढ़ो अखर कर इलाही आंचे दर उम्र खुद अज गुनाहाने सगीर व कबीर सिरन व अला नियतन करदह हस्तम अज़ां हम तोबा करदम व तोबा करदम व तोबा करदम व दर हुजूर तो रुजू करदम व दर सिलसिला आलिया हज़रात ख्वाजगान नक्शबंदिया मुजद्दिया दाखिल शुदम व दर जनाब हज़रत इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल-फसानी शेख अहमद सरंदी दाखिल शुदम रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंत समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंत तव्वाबुर रहीम। जेका दुआ असां तव्हांखे कराई उन दुआ जो मानो नज़र ॾियो आहे हे मुंहिंजा रब हे मुंहिंजा ख़ालिक मूं पंहिंजी ज़िंदगी में जेके गुनाह कया आहिनि सगीरा गुनाह आहिनि या कबीरा ज़ाहिर में कया अथमि या ॿुझ में कया अथमि इरादे सां कया अथमि या गैर इरादी तरह कया अथमि रब मुंहिंजा उन सभिनी गुनाहनि खां आउं तौबा करियां थो तौबा करियां थो ऐं तौबा करियां थो ऐं तुंहिंजी दरगाह ते मोटां थो रब मुंहिंजी तौबा ऐं मुंहिंजो तुंहिंजी दरबार में मोटणु क़बूल मक़बूल फरमाए ऐं सिलसिले आलिया नक्शबंदीअ मुजद्दीअ में दाख़िल थियां थो ऐं इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल-फसानी शेख अहमद सरंदी रहमतुल्लाह जे तरीक़े पाक में आउं दाख़िल थियां थो रब मुंहिंजो तरीक़त में दाख़िल थियणु पंहिंजे दरबार में क़बूल मक़बूल फरमाए।